अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। दुआए अत्तार। या रब्बल मुस्तफ़ा जेको भी मुकम्मल रिसालो नेक बाननि जो शान पढ़ी या ॿुधी वठे उनखे पंहिंजे नेक बाननि सां महबत रखण ऐं नेकनि जी सोहबत इख्तियार करण जी तौफ़ीक़ अता फ़रमा ऐं उनखे बेहिसाब बख़्शे छॾ। आमीन बिजाहि ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम। दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत। हज़रत आरिफ़ बिन उब्बाद रहमतुल्लाह ताला अलैहि फ़रमाइनि था त हज़रत अबुल हसन शाज़ली रहमतुल्लाह ताला अलैहि फ़रमायो आहे त मां सफ़र में हुयुसि। हिकु राति अहिड़े हंधि पहुतुसि जिते कसीर ख़ौफ़नाक दरिंदा हुया। दरिंदा मुंहिंजे पुठियां लॻा। मां हिकु वॾे दड़े ते चढ़ी वियुसि ऐं चयुमि ख़ुदा जो कसम मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ पढ़ंदुसि छो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमाने आलीशान आहे जेको शख़्स मूं ते हिकु भेरो दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहे अल्लाह पाक उन ते 10 दुरूद यानी रहमत मोकिलींदो आहे। जॾहिं अल्लाह पाक मूं ते 10 रहमतूं मोकिलींदो त मां राति अल्लाह पाक जी रहमत में गुज़ारींदुसि। फ़रमायाऊं त मूं ईअं ई कयो त मां कंहिंखां न ॾिनुसि। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारा इस्लामी भाइरो, ही ॻाल्हि हमेशह यादि रखो जेकॾहिं अव्हां मज़हबी वज़ाक़त जा मालिक आहियो त संजीदा रहो ऐं ख़ूब मिलनसार बणिजी वञो। अव्हां जो मनसब अहिड़ो आहे जो अव्हां जे हिकु मुस्कुराहट कंहिंजे ईंदड़ नस्ल जी तक़दीर बदिले सघे थी ऐं हिकु भेरे जी बेरुखी या छिड़ब कंहिंजे ईंदड़ नस्लनि खे बि माज़अल्लाह गुमराही जी खॾ में उछलाए सघे थी। तंहिं करे हर मिलण जुलण वारे सां नरमी सां पेश अचो ऐं उनखे नेकी जी दावत ॾियण में सुस्ती न कयो। कहिड़ी ख़बर अव्हां जी इनफ़रादी कोशिश कंहिंजे सॼे ख़ानदान जी इस्लाह जो सबबु बणिजी वञे। चङनि जी बरकतुनि जी ॻाल्हि छा कजे। दावत इस्लामी जे मकतबुल मदीना जे शाया थियल 853 सिफ़नि ते मुश्तमिल किताब जहन्नम में ले जाने वाले आमाल जिल्द पहिरियों सिफ़े 809 ते आहे। हुस्ने अख़लाक़ जे पेकर नबियुनि जे ताजवर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो अल्लाह पाक नेक मुसलमाननि जे करे उन जे पाड़े जे 100 घरनि तां बलाऊं परे कंदो आहे। पोइ ही आयत शरीफ़ तिलावत फ़रमाई। तर्जुमो कंजुल ईमान। ऐं जेकॾहिं अल्लाह माण्हुनि में हिकिड़नि सां ॿियनि खे दफ़ा न करे त ज़रूरु ज़मीन तबाह थी वञे हा। तू नेकों का फैज़ान मौला अता कर मुआफ़ फज़ल से मेरी हर एक खता कर। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद। अल्लाह वारनि जी नेकी जी दावत ॾियण जो बि अंदाज़ निरालो हूंदो आहे। इन ज़िमन में हिकु हिकायत ॿुधो ऐं इबरत हासिल कयो। हज़रत हातिम असम रहमतुल्लाह ताला अलैहि उन्हनि खे हिकु अमीर शख़्स ताम जी दावत ॾिनी। पाण रहमतुल्लाह ताला अलैहि फ़रमायो मुंहिंजा 3 शर्त मञियो त पोइ ईंदुसि। पहिरियों मां जिते चाहींदुसि वेहंदुसि। ॿियो जेको चाहींदुसि खाईंदुसि। टियों जेको चवंदुसि उहो अव्हांखे करिणो पवंदो। उन मालदार उहे 3 शर्त क़बूल कया। वलीउल्लाह जी ज़ियारत जे लाइ तमामु घणा माण्हू गॾु थी विया। मुक़ररु वक़्तु हज़रत हातिम असम रहमतुल्लाह ताला अलैहि जन बि तशरीफ़ फ़रमा थिया ऐं जिते माण्हुनि जूं जुतियूं पयूं हुयूं उते वेही रहिया। जॾहिं खाधो शुरू थियो त हज़रत हातिम असम रहमतुल्लाह ताला अलैहि पंहिंजी झोलीअ में हथु विझी सुकल मानी जो टुकड़ो कढियो ऐं खाइण लॻा। जॾहिं ताम जो सिलसिलो ख़तमु थियो त मेज़बान खे फ़रमायाऊं चुल्हो खणी अचो ऐं उन ते तओ रखो। हुकुम जी तामील थी। जॾहिं बाहि जी तपिश खां तओ ॻाढ़ो लाल थियो त पाण रहमतुल्लाह ताला अलैहि पेरें उघाड़े उन ते बीही रहिया ऐं पाण रहमतुल्लाह ताला अलैहि फ़रमायो मां अॼु जे खाधे में सुकल मानी खाधी आहे। इहो चई तए खां हेठि लही आया ऐं हाज़िरीन खे फ़रमायाऊं हाणे तव्हां हज़रात हिन तए ते बीही जेको कुझु खाधो आहे उन जो वारे वारे सां हिसाब ॾियो। उहो ॿुधी सभिनी माण्हुनि जूं रड़ियूं निकिरी वियूं। हिकु आवाज़ थी चवणु लॻा हुज़ूर असां में हिन जी ताक़त न आहे। किथे ही गरम गरम तओ ऐं किथे असांजा नाज़ुक पेर। असां त गुनाहगार दुनियादार माण्हू आहियूं।
पाण रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो, जॾहिं हिन दुनीवी गरम तए ते बीह अॼु सिर्फ़ु हिकु वक़्त जे खाधे जी नेमत जो हिसाबु नथा ॾेई सघो त सुभाणे क़यामत जे ॾींहुं अवां पूरी ज़िंदगी जे नेमतुनि जो हिसाबु कीअं ॾींदव। पोइ पाण रहमतुल्लाह ताला अलैहि सिपारे 30 सूरत तकासुर जी आख़िरी आयत जी तिलावत फरमाई, सुम्मा लतुसअलुन्न यौमइज़िन अनिन नईम, पोइ बेशक ज़रूरु उन ॾींहुं तव्हां खां नेमतुनि जी पुछा थींदी। हीअ रिकत अंगेज़ बयानु ॿुधी माण्हू रड़ियूं करे रोइण ऐं गुनाहनि खां तौबह करण लॻा। या इलाही जब हिसाबे खंदे बेजा रुलाए, चश्म गिरियाने शफ़ीए मुर्तजा का साथ हो। या इलाही जब बहे आँखें हिसाबे जुर्म में, उन तबस्सुम रेज होंठों की दुआ का साथ हो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, ॾिठो अवां वली कामिल हज़रत हातिम असम रहमतुल्लाह ताला अलैहि केॾी न अनोखे अंदाज़ में आख़िरत जे हिसाब जे बारे में नेकी जी दावत पेश कई। वाक़ई हशर ऐं नशर जा मामला निहायत तशवीशनाक आहिनि। उनजो नक्शो बयानु कंदे हुज्जतुल इस्लाम हज़रत इमाम अबू हामिद मुहम्मद बिन मोहम्मद गज़ाली रहमतुल्लाह ताला अलैहि कीमिया सआदत में फरमाइनि था, इंसान मरण खां पोइ अहिड़ो बदबूदार मुर्दो थी वेंदो जो सभु उनखे ॾिसी पंहिंजे नक खे बंदि करे छॾींदा ऐं उहो क़बर में जीत जड़नि जी ख़ोराक बणिजी वेंदो ऐं पोइ आहिस्ता आहिस्ता ख़ाक थी वेंदो, जेका बिल्कुलु हक़ीर ऐं ज़लील शइ आहे। अलबत्ता मरण खां पोइ उहो जानवरनि जीअं ख़ाक ई रहे हा त गनीमत हो, पर अफ़सोस ईअं न थींदो ऐं हीअ ख़ाक रहण वारी दौलत उनखे मुयसर न हूंदी, बल्कि क़यामत में उनखे क़बर मां उथारियो वेंदो, हैबत ऐं दहशत जे मक़ाम ते रखियो वेंदो। उन वक़्तु उहो आसमाननि ॾांहुं ॾिसंदो त उहे फाटल आहिनि, तारा किरी पिया आहिनि, चंड ऐं सिज बेनूर थी चुका आहिनि ऐं जबल कपह जी गठड़ी जीअं मुंतशिर आहिनि। ज़मीन बदिलियल आहे, दोज़ख जा फ़रिश्ता कमंदूं यानी फंदा उछलाए रहिया आहिनि, दोज़ख गरजी रहियो आहे, फ़रिश्तो हर हिक जे हथ में आमाल नामो ॾेई रहियो आहे। उहो तमामु उमिरि में जेकी बुरा कम कया उन्हनि खे ॾिसंदो, हर हिकु पंहिंजे गुनाह खे पढ़ी करे परेशान थी रहियो हूंदो। उनखे चयो वेंदो त अच ऐं जवाबु ॾे त तो ईअं छो कयो, ईअं छो चयो, छो वेठे ऐं छो बीठे, कीअं ॾिठई ऐं छो सोचियो। जेकॾहिं माज़अल्लाह जवाबु न ॾेई सघियो त उनखे दोज़ख में विधो वेंदो। उन वक़्तु चवंदो, काश मां ख़ौफ़ यानी सूअर या सग यानी कुतो पैदा थिया हा त ख़ाक थी वञा हा, छो त उहे जानवर उन अज़ाब खां महफ़ूज़ ऐं आज़ादु आहिनि। बस जेको शख़्स बेअमल हुजण जे सूरत में सूअर ऐं कुते खां बदतर आहे, उनखे तकब्बुर ऐं फ़ख्र करणु कीअं जुगाए थो। यादि रख हर आन आखिर मौत है, मत तू बन अनजान आखिर मौत है, पेशतर मरने के करना चाहिए, मौत का सामान आखिर मौत है, बारहा इल्मी तुझे समझा चुके, मान या मत मान आखिर मौत है। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, हाणे त असां पैदा थी चुका आहियूं, वापसी नामुमकिन आहे। जेकी अञा दुनिया में न आया उन जो इंतज़ारु करण वारनि यानी बे औलादनि जे लाइ गौर करण जो मक़ाम आहे त इंतज़ार में उन जी छा नीयत आहे। दावत इस्लामी जे मकतबतुल मदीना जे शाया थियल 692 सिफ़नि ते मुश्तमिल किताब कुफरिया कलिमात के बारे में सुवाल जवाब सिफ़े 5 खां 6 ते ॾिनल मज़मून पंहिंजे अंदरि घणी इबरत रखे थो। जीअं लिखियलु आहे, अॼु दुनिया में जेको बे औलाद हूंदो आहे उहो आम तौर ते ख़ूब दिलि जलाईंदो ऐं ॿार जे लाइ न ॼाणे कहिड़ा कहिड़ा हीला कंदो आहे। जेकॾहिं उनजो मक़सदु असली फ़क़ति घर जी ज़ीनत ऐं दुनिया जी राहत आहे, हुसूल औलाद सां उनजो मक़सदु आख़िरत जे नफ़े जी का सुठी नीयत नाहे त अहिड़ो बे औलाद माण्हू ॼाणे वाणे कंहिंजी दुनिया में पैदा थियणु ऐं वॾे इम्तिहान में मुब्तला थियण जी आरज़ू करे रहियो आहे। मुंहिंजी हीअ ॻाल्हि शायदि उहो शख़्स सम्झी सघे थो जेको बुरे ख़ात्मे जे ख़ौफ़ में मुब्तला हुजे। हिकु ख़ाइफ़ बुज़ुर्ग हज़रत फ़ुज़ैल बिन इयाज़ रहमतुल्लाह ताला अलैहि जे फ़रमान जो ख़ुलासो आहे, मूंखे वॾे वॾे नेक बाने ते रश्क नाहे ईंदो
जेको क़यामत जे होलनाकिन जो मुशाहिदो कंदो, मूंखे सिर्फ़ु उन ते रश्क ईंदो आहे जेको कुझु बि न आहे, यानी पैदा ई न थियो। अमीरुल मोमिनीन हज़रत मौला फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़ौफ़ जे ग़लबे वक़्तु फ़रमायूं, काश मूंखे मुंहिंजी अम्मा न ॼणे हा। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदके असांजी बेहिसाब बख़्शिश थिए। नज़ा जी सख़्तियुनि, क़ब्र जी होलनाकिन ऐं जहन्नम जी ख़ौफ़नाक वादियुनि जो तसवुरु ॿधी ख़ौफ़े ख़ुदा खां ॾकंदे अश्क बार अखियुनि सां हिन कलाम खे पढ़ो। काश के मैं दुनिया में पैदा न हुआ होता, कब्र हश्र का हर गम खत्म हो गया होता, आह सल्बे ईमा का खौफ खाए जाता है, काश मेरी माँ ने ही मुझको ना जना होता, आके न फंसा होता मैं बतौर इंसान, काश काश मैं मदीने का ऊँट बन गया होता, दो जहाँ की फ़िक्रों से यूँ नजात मिल जाती, मैं मदीने का सचमुच कुत्ता बन गया होता, काश ऐसा हो जाता खाक बन के तैबा की, मुस्तफ़ा के कदमों से मैं लिपट गया होता, मैं बजाए इंसान के कोई पौधा होता या नखल बन के तैबा के बाग में खड़ा होता, गुलशने मदीना का काश होता मैं सब्ज़ा, या बतौर तिनका ही मैं वहाँ पड़ा होता, जहाँ कनी की तकलीफ़ें ज़ब से भी बढ़कर काश, ज़ब से हैं बढ़कर काश, मुर्ग बन के तैबा में ज़बह बन गया होता, ज़बह हो गया होता, शोर उठा ये महशर में खुल्द में गया अत्तार, गर ना वो बचाते तो नार में गया होता। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, वाकई इबरत जो मक़ाम आहे। असां सभिनी खे गुनाह खां बचण ऐं क़यामत जे होश रुबा हालात ते संजीदगी सां गौर करणु घुरिजे। जंहिं ॾींहुं अल्लाह पाक तमामु मख़लूक जे साम्हूं गुनाहनि सां भरियल आमाल नामो पढ़ण जो हुकुम फ़रमाईंदो, हाय उन वक़्तु हशर जूं ख़ौफ़नाक सख़्तियूं दरपेश हूंदियूं, उन जी शिद्दत जे करे ज़बान ॿाहिरि निकितल हूंदी, बुख जे करे जेल चिॿी थी वई हूंदी, जन्नत में दाख़िल थियण खां रोकियो वियो हूंदो, हर क़िस्म जी राहत बंदि कई वई हूंदी। अहिड़ी तकलीफ़ दे हालतुनि में लखें किरोड़े गुनाहनि जा भरियल आमाल नामो कीअं पढ़ी ॿुधायो वेंदो। हाय असां इहो बि न ॼाणींदा हूंदासीं त आमाल नामो असांजे साॼे हथ में ॾिनो वेंदो या खाॿे हथ में, जंहिंजे खाॿे हथ में आमाल ॾिनो वेंदो उनजो छा थींदो। सिपारे 29 सूरह अल-हाक़ा आयत नंबर 19 खां 37 में आमाल नामे ॾियण जी कैफ़ियत बयानु कंदे इरशाद इलाही आहे। तर्जुमो कंजुल ईमान, पोइ उहो जंहिंखे संदसि अमल नामो साॼे हथ में ॾिनो वेंदो, उहो चवंदो, वाझायो मुंहिंजो अमल नामो त पढ़ो, बेशक मूंखे पक हुई त मां पंहिंजे हिसाब खे पहुचंदुसि। पोइ उहो दिलि वणंदड़ आराम में आहे, बुलंद बाग़ में जंहिंजा गोशा झुकियल हूंदा, खाओ ऐं पीओ ख़ुशगवार इनाम उन्हीअ जो जेको तव्हां गुज़िरियल ॾींहंनि में अॻिते मोकिलियो, ऐं उहो जंहिंखे संदसि अमल नामो खाॿे हथ में ॾिनो वेंदो चवंदो, हाय जेकर मूंखे पंहिंजो लिखियो न ॾिनो वञे हा ऐं न मां ॼाणा हा त मुंहिंजो हिसाब छा आहे, हाय जेकर मौत ई मामिलो पूरो करे छॾे हा, मुंहिंजे कंहिं कमु न आयो मुंहिंजो माल, मुंहिंजी समूरी ताक़त तबाह थी वई। पोइ अल्लाह पाक जहन्नम जे मुक़ररु कयल फ़रिश्तनि खे हुकुम ॾींदो, हिन खे पकड़ियो, पोइ उनखे ॻट विझो, पोइ उनखे भड़कंदड़ बाहि में दॿे छॾियो, पोइ अहिड़ी ज़ंजीर में जंहिंजी माप 70 हथ आहे उनखे जकड़े छॾियो। बेशक उहो अज़मत वारे अल्लाह ते ईमान न आणींदो हो ऐं मिसकीननि खे ताम खाराइण जी रग़बत न ॾींदो हो। पोइ अॼु हिते उनजो त को दोस्त नाहे, न ई को खाधो मगर दोज़खियुनि जी पूएं, उनखे न खाईंदा मगर ख़ताकार। मीज़ां पे सब खड़े हैं, आमाल तुल रहे हैं, रख लो भरम खुदारा अत्तार कादरी का। प्यारा इस्लामी भाइरो, दुनिया ऐं आख़िर जूं भलायूं हासिल करण ऐं पाण खे क़ब्र ऐं हशर जे होलनाकिन खां बचाइण जी कोशिश जो ज़हन बणाइण जे लाइ आशिकान रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लामी जे दीनी माहौल सां हरदम वाबस्ता रहो। नेकी जी दावत जी दीनी कमनि में भरपूर हिस्सो वठो, नेक आमाल जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो। सुन्नतुनि जी तरबियत जे मदनी काफ़िले में आशिकान रसूल सां गॾु सुन्नतुनि भरे सफ़र जी तरकीब बणायो।
अवां जी तरगीब जे लाइ हिकु मदनी बहार ॿुधायां थो। गुलज़ार तैयबा सरगोदा पंजाब जे हिकु इस्लामी भाउ जो हल्फिया यानी कसम खणी ॾिनल बयान जो ख़ुलासो आहे। ग़ालिबन 1428 हिजरी यानी 2006 मूंखे पंहिंजे हिकु अज़ीज़ सां सहराए मदीना कराची में दावत इस्लामी जे मरकज़ी मजलिस शूरा जे मरहूम निगरान खुश इल्हान नातख़ान बुलबुल रोज़ा रसूल अलहाज कारी अबू उबैद मुश्ताक अत्तारी रहमतुल्लाह ताला अलैह ऐं मरकज़ी मजलिस शूरा जे रुकन मुफ्ती दावत इस्लामी अल्लामा मौलाना अल हाफ़िज़ अलकारी अलहाज अबू उमर मोहम्मद फ़ारूक अत्तारी रहमतुल्लाह ताला अलैह जी मज़ार पाक जे हाज़िरी जी सआदत मिली। मंझंदि जो वक़्तु हो। अल्हम्दुलिल्लाह ऐन बेदारी जी आलम में असां ॿिन्ही खे हाजी मुश्ताक अत्तारी रहमतुल्लाह ताला अलैह जी मज़ार पुर अनवार मां अज़ाने ज़ुहर जो आवाज़ साफ़ ॿुधण में आयो। कुछ देर खां पोइ मुफ्ती दावत इस्लाम जी आवाज़ में इकामत ॿुधी। पोइ हाजी मुश्ताक साहब जे तकबीर तहरीमा ऐं ॿियनि तकबीरनि जी आवाज़ सां इहो सम्झ में आयो त उहे मज़ार शरीफ़ में इमामत फरमाए रहिया आहिनि। जमात ख़त्म थियण खां पोइ दुआ जो आवाज़ बि साफ़ ॿुधण में आयो। दुआ ख़त्म थियण खां पोइ असांखे ख़ुशबू जी महक महसूस थी। मां हैरत ऐं अचरज जे आलम में गुलज़ार तैयबा जे हिकु ज़िम्मेदार इस्लामी भाउ सां मोबाइल फ़ोन ते राबितो कयो ऐं वाक़ियो बयानु कयो। उन ते हिन मुबारकबाद ॾींदे हिन ईमान अफ़रोज़ मदनी बहार जी रोशनी में अल्लाह ताला जे मक़बूल बाननि औलिया किराम रहमुल्लाह सलाम जे तसर्रुफ़ात ऐं इख्तियारात ऐं दावत इस्लामी जे बरकतुनि खां आगाह कयो। अल्हम्दुलिल्लाह ही ॿुधी मां झूमण लॻुसि। अल्लाह ताला ते करोड़ ऐं करोड़ शुक्र जो उन मूंखे हिन नाज़ुक दौर में दावत इस्लामी जो मुश्कबार दीनी माहौल अता फ़रमायो। मां दुआगो आहियां त अल्लाह ताला मूंखे दावत इस्लामी जे मदनी कमनि में ॾींहुं राति मसरूफ़ अमल रहंदे सुन्नतुनि भरी ज़िंदगी गुज़ारण ऐं ईमान आफ़ियत सां मरण जी सआदत नसीब फ़रमाए। आमीन बिजाए ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम। प्यारा इस्लामी भाइरो, हिन मदनी बहार मां ख़बर पई त दावत इस्लामी वारनि ते परवरदिगार ऐं मदनी सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बेहद ऐं बेशुमार करम आहे। अल्लाह पाक ने इक़बालनि जो मज़ार में नमाज़ पढ़ण का हैरत जी ॻाल्हि न आहे। औलिया किराम रहमुल्लाह सलाम उहो साबित आहे। जीअं ताबई बुज़ुर्ग हज़रत सिरा साबित बुनानी रहमतुल्लाह ताला अलैह दुआ घुरी, अल्लाह जेकर तूं कंहिंखे क़बर में नमाज़ पढ़ण जी इजाज़त ॾीं थो मूंखे बि इजाज़त अता फ़रमा। वफ़ात खां पोइ ॾिठो वियो त पाण रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजी क़बर में नमाज़ पढ़ी रहिया आहिनि। अंबिया किराम अलैहिस्सलातु वस्सलाम बि हयात आहिनि ऐं पंहिंजी क़बरुनि में नमाज़ पढ़। हज़रत शेख अब्दुल वहाब शाहरानी रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी क़बर मुबारक में ज़िंदा आहिनि ऐं अज़ान ऐं इकामत सां नमाज़ अदा फ़रमाइनि था। ईअं ॿिया अंबिया किराम अलैहिस्सलातु वस्सलाम बि नमाज़ अदा फ़रमाइनि था। सन 63 हिजरी में वाक़िआ हुर्रा पेश आयो जंहिंमें ज़ालिम यज़ीदियन मदीने मुनव्वरा ते चढ़ाई कई। 700 सहाबा किराम अलैहिम रिदवान ऐं वधीक ॿियनि मुस्लमाननि खे मिलाए 10,000 खां वधीक सहाबा खे शहीद कयो। मदीने वारनि खे ख़ूब लूटियो वियो। हज़ारे बाकरा यानी कुंवारी छोकिरियुनि सां माज़अल्लाह ॾाढाई कई वई। मस्जिद नबवी में बि थंभनि सां घोड़ा ॿधा विया। 3 ॾींहंनि ताईं मस्जिद नबवी में माण्हू नमाज़ खां मुशर्रफ़ न थी सघिया। उन मौक़े ते मशहूर ताबई बुज़ुर्ग हज़रत सईद बिन मुसैयब रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजे पाण खे दीवानो बणाए उते हाज़िर रहिया। यज़ीदी माण्हुनि पाण रज़ियल्लाहु ताला अन्हु खे दीवानो सम्झी शहीद करण खां रुकिजी विया। पाण रज़ियल्लाहु ताला अन्हु फ़रमाइनि था, हुर्रा जे ॾींहंनि में माण्हुनि जे वापसि अचण ताईं हमेशह नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़बर मुबारक मां अज़ान ऐं इकामत जो आवाज़ ॿुधंदो हुउसि। मुंहिंजा आका आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह हदायत बख़्शिश में नक़ल फ़रमाइनि था, तू ज़िंदा है वल्लाह मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले। इमाम ताइफ़ा शेख अबू कासिम जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमायो, मुंहिंजा पीर ऐं मुर्शिद हज़रत शेख सरी सकती रहमतुल्लाह ताला अलैह मूंखे फ़रमाईंदा हुआ त माण्हुनि में वाज़ ऐं नसीहत कंदो कर।
पर मां पाण खे उनजो अहल न सम्झंदो हुउसि। उन करे हिमत न थींदी हुई। हिकु जुमे जी रात जो जनाब सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब में नवाज़िश करे फरमायाऊं, माण्हुनि खे नसीहत कर। मां बेदार थियुसि ऐं सुबुह जो इंतज़ारु करण बग़ैर पंहिंजे पीर रोशन ज़मीर हज़रत शेख सरी सकती रहमतुल्लाह ताला जी ख़िदमत में हाज़िर थियुसि। मुंहिंजी अर्ज़ु करण खां पहिरियां उन्हनि गैब जी ख़बर ॾींदे फरमायो, जेसि ताईं सरकार नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण न फरमायो तव्हां मुंहिंजे चवण जो एतबार न कयो। हज़रत शेख जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला उन्हीअ सुबुह खां जामे मस्जिद में बयानु शुरू करे छॾियो। माण्हुनि में उहा ॻाल्हि फ़ौरन फैलिजी वई त अॼु खां जुनैद बगदादी बयानु फरमाइण लॻा आहिनि। हिकु ॾींहुं कंहिं नौजवान इज्तिमा में बीह करे सुवालु कयो, ए शेख ॿुधायो, हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन इरशाद मुबारक यानी मोमिन जी फ़रासत खां डिॼो छो त उहो अल्लाह पाक जे नूर सां ॾिसंदो आहे, जो छा मतिलबु आहे? उनजो सुवालु ॿुधी कुझु घड़ीअ जे लाइ हज़रत शेख जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैहि मथो झुकाए वरितो। पोइ मथो मुबारक खणी गैब जी ख़बर ॾींदे इरशाद फरमायाऊं, ए नौजवान, तूं नसरानी यानी क्रिश्चन आहीं ऐं हाणे तुंहिंजे मुस्लमान थियण जो वक़्तु अची वियो आहे। ईमान आण। उहो नौजवान जेको वाक़ई क्रिश्चन हो, अल्हम्दुलिल्लाह, ही करामत ॾिसी उहो उन ई वक़्तु मुसलमान थी वियो। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब बख़्शिश थिए। निगाहे वली में वो तासीर देखी, बदलती हज़ारों की तकदीर देखी। प्यारा इस्लामी भाइरो, हिन हिकायत मां मुबल्लिग जे मरतबे जी ख़बर पई। सुबहान अल्लाह। शेख जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैहि इनकिसारी सबब पाण खे बयान जे लाइ नाअहल तसव्वुर फरमाईंदा हुया। हालांकि अल्लाह पाक जे फज़ल ऐं करम सां पाण ज़बरदस्त आलिम हुया। संदन ते सभ खां वधीक करम इहो थियो जो रसूल अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ख्वाब में तशरीफ़ खणी आया ऐं खेसि बयान जो हुकुम फरमायो। हिन हिकायत मां ख़बर पई त मुंहिंजा मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब जी अता सां गैब जो इल्मु रखनि था। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ही ख़बर हुई त जुनैद बगदादी रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे संदसि पीर ऐं मुर्शिद चई रहिया आहिनि, पोइ बि पाण बयानु करण खां घबराए रहिया आहिनि। तंहिं करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब में तशरीफ़ आणे बयान जो हुकुम सादिर फरमायो। ही बि ख़बर पई त फैज़ान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां औलियाअनि खे बि इल्म गैब हासिल आहे। तॾहिं त हज़रत सरी सकती रहमतुल्लाह ताला अलैहि पंहिंजे ख़ासि मुरीद जो ख्वाब ॼाणे वरितो ऐं हज़रत शेख जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैहि बि नसरानी यानी क्रिश्चन खे फ़रासत ईमानी सां सुञाणे करे गैब जी ख़बर सां माला माल अनोखे अंदाज़ में नेकी जी दावत इनायत फरमाई ऐं उहो करामत भरी नेकी जी दावत जी बरकत सां हथो हथ इस्लाम जे दामन में अची वियो। हदीस शरीफ़ में फ़िरासत जो ज़िक्र आहे, उनजी माना बि सम्झी वठो। फ़िरासत जी माना आहे अल्लाह पाक पंहिंजे औलियाअनि जे दिलनि में उहा शइ विझंदो आहे जंहिंजे करे उन्हनि खे कुझु माण्हुनि जे हालात जो इल्मु थी वेंदो आहे। सरकार आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैहि पंहिंजे प्यारे प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे इल्म गैब सां माला माल निगाहे बेमिसाल जो उरूज ऐं कमाल जो बयानु कंदे ख़ूब शेर लिखियो आहे। सर अर्श पर है तेरी गुज़र, दिल फ़र्श पर है तेरी नज़र, मलकूत मुल्क में कोई शे नहीं वो जो तुझ पे इया नहीं। प्यारा इस्लाम भाइरो, मुंहिंजा मदनी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गैब जो ख़बरूं ॼाणनि था। अचो त इन बारे में दावत इस्लामी बणजण खां पहिरियां जो ॿुधल ईमान अफ़रोज़ ख्वाब ॿुधो। हिकु इस्लामी भाउ सॻे मदीना उफ़िया अनोखे जेको कुझु ॿुधायो उनजो ख़ुलासो आहे। मूंखे ख्वाब में जनाब रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत जी सआदत मिली। हिम्मत करे अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, छा अव्हांखे इल्म गैब आहे? इरशाद फरमायाऊं, हा। उनखां पोइ सरकार नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान जी हिकु आयत सगोरी ॿुधाई। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक चपनि खां तिलावत, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी आवाज़ ऐं हुरूफ़ जी अदायगी जो हुस्न उसलूब यानी अखरनि जे पंहिंजे मखारिज सां प्यारो अंदाज़, मरहबा, अहिड़ो प्यारो ऐं मिठो आवाज़ ऐं किरात मूं कॾहिं न ॿुधी हुई। आयत शरीफ़
मूंखां विसरी वई आहे। हा पर एतिरो यादि आहे त उन जे आख़िर में लफ़्ज़ बेदनीन हो। उन ते मूं यानी सॻे मदीना उफ़ियानो अमीर अहले सुन्नत सिपारे 30 सूरह तकवीर जी आयत नंबर 24 पढ़ी, वमा हुआ अलल ग़ैबि बेदनीन। उहो इस्लामी बात चवण लॻो, हा हा ही आयत शरीफ़ हुई। सॻे मदीना अमीर अहले सुन्नत अहमद बरकातुल्लाह आलिया उनखे हिन आयत शरीफ़ जो तर्जुमो ॿुधायो ऐं अर्ज़ु कयो त यकीनन सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह पाक जी रहमत ऐं इनायत सां इल्म ग़ैब आहे। प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, हिन हिकायत मां को हिन वसवसे में न पवे त वाह साईं ख्वाबनि मां इल्म ग़ैब साबित कयो पियो वञे। हालांकि गैर नबी जो ख्वाब त हुज्जत यानी दलील ई न आहे। अमीर अहले सुन्नत इक़रार करे थो त वाक़ई हर मसइलो ख्वाब सां हल नाहे थींदो, पर हिते ख्वाब सां न, ख्वाब में अता कयल जवाब में बयान कयल क़ुरानी आयत मां इल्म ग़ैब जो सबूत पेश कयो पियो वञे। उहा आयत शरीफ़ वाक़ई इल्म ग़ैब जी दलील आहे। तंहिं करे हिन आयत ऐं उनजो तर्जुमो मुलाहिज़ा थिए। आयत जो तर्जुमो कुझु हिन रीति आहे, तर्जुमो कंज़ुल ईमान, ऐं हीउ ग़ैब ऐं हीउ नबी ग़ैब ॿुधाइण में बख़ील न आहे। इन आयत शरीफ़ मां ख़बर पई त मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ैब ॿुधाईंदा आहिनि ऐं ज़ाहिर यानी अंडरस्टूड आहे त ॿुधाईंदो उहो जंहिंखे इल्मु हूंदो। त बेशक रब्बुल आलमीन जी अता सां रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इल्म ग़ैब जी दौलत सां माला माल आहिनि। बारगाह रिसालत में आशिक़े माहे रिसालत आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह अर्ज़ कन था, और कोई ग़ैब क्या तुमसे निहा हो भला, जब न खुदा ही छुपा तुम पे करोड़ों दुरूद। बुखारी शरीफ में आहे, हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू बकर सिद्दीक़, हज़रत उमर फारूक आज़म, हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु उहद जबल ते तशरीफ़ वठी विया त उहो ख़ुशी विचां लुॾण लॻो। पाण सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम उनखे ठोकर हणी फरमायो, उहद बीह रहो, तुंहिंजे मथां हिकु नबी, हिकु सिद्दीक़ ऐं 2 शहीद आहिनि। एक ठोकर में उहद का ज़लज़ला जाता रहा, रखती हैं कितना वक़ार, अल्लाह अकबर एड़ियाँ। प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, बुखारी शरीफ़ जी ज़िक्र कयल हदीस शरीफ़ मां सिज खां वधीक रोशन ऐं गुज़िरियल ॾींहं खां वधीक क़ाबिल यकीन थियो त असांजे प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रब जी अता सां इल्म ग़ैब आहे। तंहिं करे त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जबल उहद शरीफ़ खे इरशाद फरमायो त तो ते हिकु नबी, हिकु सिद्दीक़ ऐं 2 शहीद आहिनि। कंहिंजे बारे में उन जी हयाती में ही ख़बर ॾियण त ही शहीद आहे, ही ग़ैब जी ख़बर न आहे त ॿियो छा आहे। हिन हदीस शरीफ़ जे हवाले सां हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह मिरात जिल्द 8 सिफ़े 408 खां 9 ते फ़रमाइनि था, ख़बर पई त अल्लाह पाक जा मक़बूल बाना सॼी ख़िलक़त यानी शजर ऐं हजर, दरिया ऐं जबल सभिनी जा महबूब ऐं प्यारा हूंदा आहिनि। उन्हनि जी तशरीफ़ आणण सां सभई ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि, उन्हनि खे पथर ऐं जबल बि सुञाणींदा आहिनि। वधीक फ़रमाइनि था, ही बि ख़बर पई त हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सभिनी जे अंजाम यानी सुठे या बुरो ख़ात्मो थियण खां ख़बरदार आहिनि। तॾहिं त फ़रमायूं उन मां 2 सहाबा शहीद थी वफ़ात कंदा। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह तफ़सीर नईमी में फ़रमाइनि था, ग़ैब जी लफ़्ज़ी माना आहे गाइब यानी लिकियल शइ। इस्तिलाह यानी मख़सूस मुरादी माना में ग़ैब उहा शइ आहे जेका ज़ाहिरी बातिनी हवास यानी महसूस करण जी क़ुवतुनि ऐं अक़ल खां लिकियल हुजे, यानी न अख कन नक वग़ैरह सां मालूम थी सघे ऐं न ग़ौर फ़िक्र सां अक़ल में अची सघे। मसलन जन्नत असां लाइ हिन वक़्तु ग़ैब आहे, छो त उनखे असां हवास यानी अख नक कन वग़ैरह सां मालूम ई नथा करे सघूं। ग़ैब उहो आहे जेको असां खां पोशीदा हुजे, असां उनखे पंहिंजे हवासे ख़म्सा यानी ॾिसण ॿुधण सूंघण चखण ऐं छुहण खां सवाइ न ॼाणे सघूं ऐं ग़ौर फ़िक्र सां अक़ल उनखे मालूम न करे सघे। फैज़ान अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम सां औलिया किराम रहमुल्लाहुस्सलाम खे बि इल्म ग़ैब अता कयो वेंदो आहे। उन्हीअ बारे में उम्मत जे अकाबरीन जा कौल मुलाहिज़ा फ़रमायो।
हज़रत अल्लामा अली कारी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था असांजो अक़ीदो आहे त बानो तरक़ी जा दरजात पार करे सिफ़त रूहानी ताईं पहुचंदो आहे। उन वक़्तु उनखे इल्म ग़ैब हासिल थी वेंदो आहे। वधीक हिकु ॿी जाइ ते लिखनि था नूर ईमान जी क़ुवत वधण सां बानो हक़ाइक़ अशिया यानी शयुनि जी हक़ीक़तुनि ते मुतला थींदो आहे ऐं उन ते न सिर्फ़ु ग़ैब बल्कि ग़ैबुल ग़ैब यानी ग़ैब जो ग़ैब बि रोशन थी वेंदो आहे। इमाम इब्न हजर रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था औलिया जे कंहिं वाक़िए या वाक़ियात में इल्म ग़ैब हासिल थींदो आहे ही बिल्कुलु दुरुस्त आहे। उन मां कई हज़रात खां ईअं ज़ाहिर थी मशहूर बि थियो। सिलसिले आलिया नक्शबंदिया जे इमाम हज़रत अज़ीज़ान रहमतुल्लाह ताला अलैह फरमाईंदा हुआ उन्हनि औलिया जे गुरोह में ज़मीन दस्तरख़्वान वांगुरु आहे यानी जीअं दस्तरख़्वान ते हर शइ नज़र अची वेंदी आहे ईअं ई ज़मीन जी हर शइ उन्हनि खे ॾिसण में ईंदी आहे। हज़रत ख्वाजा बहाउल हक़ वद्दीन नक्शबंदी रहमतुल्लाह ताला अलैह ही कौल नक़ल करे फरमाइनि था असां चऊं था त ज़मीन उन्हनि जे लाइ न जी सतह जीअं आहे का शइ उन्हनि जे निगाह खां ग़ाइब न आहे। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह तफ़सीर नईमी जिल्द 4 सिफ़े 371 ते तफ़सीर रूहुल मानी जे हवाले सां लिखनि था कुझु अहले कशफ औलिया अल्लाह बि ग़ुयूब यानी ग़ैबनि ते मुतल्ल कया वेंदा आहिनि पर नबीअ जे वास्ते सां बिना वास्ते जे न। असांजे गौसी आज़म रहमतुल्लाह ताला अलैह क़सीदे गौसिया में फरमाइनि था मूं अल्लाह जे सभिनी शहरनि खे ईअं ॾिसी वरितो जीअं राईअ जा कुझु दाणा पाण में मिलियल हुजनि। हज़रत शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह ताला अलैह अख़बारुल अख़ियार सिफ़े 15 ते हुज़ूर गौसुल आज़म रहमतुल्लाह ताला अलैह जो ही इरशाद पाक नक़ल कयो आहे जेकॾहिं शरीयत मुंहिंजी ज़बान ते लगाम न लॻाए हा त मां तव्हांखे ॿुधाए छॾियां हा त तव्हां घर में छा खाधो आहे ऐं छा रखियो आहे। मां तव्हांजे ज़ाहिर ऐं बातिन खे ॼाणा थो छो त तव्हां मुंहिंजे नज़र में आर पार नज़र अचण वारे शीशे वांगुरु आहियो। हज़रत मौलाना रूम रहमतुल्लाह ताला अलैह मसनवी में फरमाइनि था लोहे महफूज़ औलिया अल्लाह जे अखियुनि जे साम्हूं हूंदी आहे जेका हर ख़ता खां महफूज़ हूंदी आहे। शाह अब्दुल अज़ीज़ मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह ताला अलैह तफ़सीर अज़ीज़ी में सूरतुल जिन जी तफ़सीर में लिखनि था लोहे महफूज़ जी ख़बर रखण ऐं उन जी तहरीर ॾिसण कुझु औलिया अल्लाह खां बतरीक़े तवातुर यानी तसलसुल सां मनक़ूल आहे।